अस्सलाम वालेकुम। जनरल इलेक्शन 2022 में प्रिजाइडिंग ऑफिसर की रहनुमाई लाइ ही वीडियो जो है असां ठाहिण वञूं पिया ऐं मुकमिल प्रैक्टिकल तव्हांखे सॼो फॉर्म सम्झाईंदासीं। हाणे हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे उहा ज़हन में इल्म में हुजे त जंहिं यूसी जेके भी इलेक्शन के दौरान जेके यूसीज़ आहिनि उन्हनि में 3 कैटेगरीज़ रखियल आहिनि। हिकिड़ी चेयरमैन एंड वाइस चेयरमैन की कैटेगरी, ॿी जनरल मेंबर जी ऐं टी जेका आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल जी। ऐं हर जेके बैलेट पेपर जेके आहिनि हर कैटेगरी जा जेके आहिनि 3 इशूज़ कया वेंदा। ऐं हीउ जेको असां हिन वक़्तु फॉर्म भरण वञूं पिया उहो जनरल मेंबर जो आहे। असां वटि यूसी जेका आहे उन में 3 कैटेगरी जेका फॉर्म आहिनि उहे असांखे भरणा आहिनि। हाणे सभ खां पहिरीं फॉर्म नंबर 11 द स्टेटमेंट ऑफ द काउंट इलेक्शन टू द। हाणे इलेक्शन टू द ही जनरल मेंबर जो है वो असां इहो ब्लैक होंदो, इते सिर्फ असांखे नालो लिखणो आहे। असां फॉर्म भरण वञूं पिया इलेक्शन टू द जनरल मेंबर ऑफ यूसी खोरवा वार्ड नंबर 3। नेम एंड नंबर ऑफ पोलिंग स्टेशन 138। नंबर ऑफ रजिस्टर्ड वोटर्स मेल 700, फीमेल 300, टोटल 1000। नेम ऑफ contesting candidate, symbol allotted to contesting candidate, number of votes polled by each candidate, number of challenge votes, total votes polled by each candidate, remarks। हाणे जेॾी महिल गणप थी वेंदी है उन टाइम ते सब खां पहिरीं जेको है प्रिजाइडिंग ऑफिसर जेॾी महिल ही फॉर्म नंबर 11 भरींदो उन टाइम ते बैलेट पेपर कैटेगरीज वाइज खणंदो। हाणे हींअर जेको असां जनरल इलेक्शन जो फॉर्म जनरल मेंबर जो भरण वञूं पिया त असांखे बैलेट पेपर जेको आहे उहो जनरल मेंबर जो असां खयो आहे। उन में जीअं बैलेट पेपर ते तरतीब ॾिनल आहे सेम वे साॻी तरीक़े सां जेका आहे फॉर्म नंबर 11 में बि असांखे उहा ई तरतीब रखणी आहे। हाँ फॉर्म नंबर 11 में जो है सब का पहिरीं बैलेट पेपर में असां तरतीब सां ॾिठो त अहमद ऐं उनजो इंतखाबी निशान जो है वो भी ॾिनल है। उनखां पोइ बे नंबर ते जो है बिलाल बाल मंजूर जग रिजवान रोज। हाँ फॉर्म ही असां भरे वरितो। हाँ गणप थियण खां पोइ इलेक्शन जेका है इलेक्शन जो मरलो वोटिंग वारो खत्म थी वियो। हाँ जो है असां गणप के मैदान में लथा आहियूं। उन टाइम ते फीमेल साइड का जो बोथ है मतलब तो असां वटि हिकिड़ो अहिड़ी पोलिंग स्टेशन है जेका मिक्सड पोलिंग स्टेशन है। उनमें मेल जा वोट भी हैं फीमेल जा भी हैं। हाँ बैलेट पेपर जो जितां का असां फीमेल वाला खड़ी आया थी उनमें असां एफ जी निशान ॾेई करे वठंदासीं त असांखे जेका है अॻियां रिजल्ट अनाउंस करण में जो है न आसानी थी। हाँ बैलेट पेपर जो बैलेट बॉक्स जो उहे असां खोलिया आहिनि। खोलण खां पोइ असां सभई बैलेट बॉक्स जो उहे खोलिया आहिनि असां ॻणप कई है। उन मंझि टोटल जो बैलेट वोट एक्सक्लूडेड वोट जो उम्मीदवारनि के हक़ में निकिता आहिनि उहे आहिनि 849। दुरुस्त वोट साबित वोट जो उम्मीदवार के हक़ में हुआ ऐं ॿिया आहिनि एक्सक्लूडेड वोट जेके ज़ाया या ख़ारिज शुदा जो वोट आहिनि उहे टोटल वञी थिया 18। हाँ ही एक्सक्लूडेड वोट खारिज वोट कहिड़ा ही उहे वोट आहिनि जेॾी महिल वोटर जो है बैलेट वोटर स्क्रीन में वियो उन टाइम ते हिन जो है को निशान करे छॾियो अथसि या हिकिड़ो का अलामत वग़ैरह छॾे वियो है या उहो बैलेट पेपर जेको जंहिंते जेको आहे जेको निशान जेके आहिनि उहे सभिनि उम्मीदवारनि जे जेके आहिनि निशान जेके ॾिनल आहिनि उन्हनि ते लॻल आहिनि या बैक साइड ते एपीओ जी सिग्नेचर कोन्हे थियल या एपीओ जेको आहे ऑफिशियल स्टैम्प कोड जेका मौत जेका आहे उहा कोन्हे लॻल। इन तरह जा जेके भी वोट निकिरनि था उहे जेके आहिनि एक्सक्लूडेड वोट आहिनि उहे टोटल थिया 18। ॿिया जेॾी महिल वोट ॾियणु अचे थो चैलेंज वोट भी असां वटि थिया आहिनि। हाँ चैलेंज वोट जेॾी महिल थिया पिया उन टाइम ते प्रिजाइडिंग ऑफिसर जो आहे उहो पैकेट नंबर 7 में विझी वियो ऐं जेॾी महिल गणप थी उन टाइम ते पैकेट नंबर जो है 7 जो है वो खोलियो वियो। उन में टोटल जो दुरुस्त वोट इंक्लूडेड जो वोट थिया उहे उम्मीदवार के हक़ में आया 8 ऐं ॿिया जो खारिज वोट एक्सक्लूडेड वोट जो थिया उहे टोटल थिया 3। हाँ इनके अलावा हिननि जो वास्तो जो है फॉर्म नंबर 11 सां कोन्हे पर वरी बि इहो असां रफ वर्क कयो आहे असांखे इल्म में हुजे
टेंडर वोट जो है थिया पे उहे पेके नंबर 4 में जो है प्रिजाइडिंग ऑफिसर विझी छॾिया ऐं टोटल जेके टेंडर वोट थिया ॻणप दौरान असांखे उते साम्हूं कढियासीं उहे टोटल टेंडर वोट जेके आहिनि उहे थिया 5 ऐं स्ट्रे स्पॉइल्ड वोट उहे वोट जेके आहिनि जिन्हनि ते मस हारजी वई या टुटी या एपीओ जे महिल खया पे या वोटर वोट ॾियणु आयो उन टाइम ते बैलेट बॉक्स में जेके आहिनि वोट कोन विधा स्क्रीन वोटर स्क्रीन मंझि अंदरि पियल आहे या उनके हेठि पियल आहे या बैलेट बॉक्स जे हेठां जेके असांखे वोट मिलिया उहे जेके आहिनि स्ट्रे स्पॉइल्ड बैलेट पेपर चइबा उहे उन्हनि खे असां जेको आहे बैलेट वोट जेके आहिनि न स्ट्रे स्पॉइल्ड वोट कोन चवंदासीं उहो सिर्फ़ु बैलेट पेपर आहे उहे टोटल जेके असांखे मिलिया असां वटि आहिनि 7 हाणे हिननि खे जेके बि उम्मीदवारनि ही उहे वोट आहिनि जेके उम्मीदवारनि जे हक़ में आया हाणे हर उम्मीदवार जेके आहिनि उहे केतिरा वोट थिया 200 हाणे आमन जेको आहे उन टोटल 212 वोट थिया टे जेके आहिनि हिनखे चैलेंज वोट मिलिया टोटल जेके आहिनि 215 प्लस में बिलावल जेके आहिनि टोटल 181 वोट थिया बिलावल खे चैलेंज वोट को कोन मिलियो आहे त टोटल बिलावल जा वोट थिया 181 मंजूर जेके टोटल 337 वोट कया एकड़ो मंजूर जो जेको आहे चैलेंज वोट है टोटल मंजूरिया थिया 368 वोट रिजवान जेको है हमेजा जेके बैलेट बॉक्स में जेके इनके वोट मिला ओवे 119 चार जेके वोट हैं जा चैलेंज है टोटल थिया 123 हाने हिन जे जेका है असा टोटलिंग कंदा थी हिता जा टोटलिंग जेका है ओवा थी वई 849 ही जेका टोटलिंग है चैलेंज वोट जी 849 ही जेका टोटलिंग है 857 हिनन के हेता का भी असा टोटल कंदा थी ही अची बिठा ही जेका है हिनन जी टोटल पे गलती रही हाने इन का पो जेको है ही असा के ही मुकम्मल करना है ही हिनन जो टोटल जेको है इतनी ॾियणो है हाने टोटल नंबर ऑफ वोट्स पोल्ड बाय कंटेस्टिंग कैंडिडेट्स इंक्लूडिंग चैलेंज वोट्स मेल फीमेल एंड टोटल ओवे वोट जेके उम्मीदवारन के हक में आया जेके बैलेट बॉक्स में निकता या चैलेंज वोट जेके उम्मीदवार के हक में आया उन उवे ॾियणा आ उनन के जेके ना सेपरेट करना मेल बूथ में उनन के केतरा मिलिया फीमेल बूथ में जेके उनन के केतरा मिलिया हाने टोटल जेके हैं वोट था 857 मेल बूथ में जेके हैं 604 वोट था आई फीमेल में जेके हिनन जा फीमेल बूथ में जेके वोट हिनन जा निकता ओवर 253 टोटल जेके वोट था ओवर 857 हाँ नंबर बात है टोटल नंबर्स ऑफ डाउटफुल वोट्स एक्सक्लूडेड फ्रॉम द काउंट इंक्लूडिंग द डाउटफुल चैलेंज वोट्स ओवे बैलेट बॉक्स में जेके खारिज वोट निकता या चैलेंज वोट जेके खारिज थिया ओवे जेके शुमार कया विया काउंट कया विया ओवे हाँ इतने असां जी वट लिखियल टोटल एक्सक्लूडेड वोट जेके ओवे आहिनि 18 ये ओवे वोट जेके बैलेट बॉक्स में निकता and बे नंबर पे जेके एक्सक्लूडेड वोट फ्रॉम द पैकेट नंबर 7 चैलेंज वोट एक्सक्लूडेड वोट जेके चैलेंज वोट है वे 10 हाने इते असा के जेके ना हिनन बे नंबर में जेको है असा वोट दिना थी केड़ा वोट बैलेट बॉक्स या एक्सक्लूडेड खारिज वोट बैलेट बॉक्स जा भी एंड प्लस में चैलेंज वोट जेके पैकेट नंबर 7 जा भी हाने किया टोटल 18 प्लस 3 21 टोटल जेके ही 21 और इतने जो है असा एग्रीगेट करना है ऑफ 1 एंड 2 एग्रीगेट करना मतलब 857 प्लस 21 857 प्लस 21 878 टोटल जो है जो एग्रीगेट ऑफ 1 एंड 2 इज 878 हाने सिग्नेचर ऑफ प्रिजाइडिंग ऑफिसर पे सिग्नेचर कंदो प्रिजाइडिंग ऑफिसर जो है पे CNIC कार्ड नंबर जो वो मेंशन कंदो प्लस में हिन जी एक्चुअल प्लेस ऑफ पोस्टिंग जो है डेजिग्नेशन जो है वो भी प्रिजाइडिंग ऑफिसर जो है हिते लिखंदो आई इन सा गरो हिन सा जो बयो जिम्मेवार जो है रिस्पांसिबल जो किरदार है वो है असिस्टेंट प्रिजाइडिंग सीनियर असिस्टेंट प्रिजाइडिंग ऑफिसर वो सागी तरीके से पे शनाख्ती कार्ड नंबर पे डेजिग्नेशन पे प्लेस ऑफ पोस्टिंग जो है वो कंदो पे सिग्नेचर कंदो थंब इंप्रेशन जो निशान है वो लगाइंदो इन में असांजे जेका ही वीडियोस है उम्मीद तव्हां जी रहनुमाई कंदी तव्हां खे पसंद आई हूंदी ॿियो जेको आहे फार्म नंबर 12 द बैलेट पेपर अकाउंट वो असां तव्हां खे ॿी निशस्त में सेखारींदासीं ओके अल्लाह हाफ़िज़।